नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ के हाल का खबर ॾिनारो हाल जे मसरूफ़ तरीन इलाइक़े तालिमोला कॉलोनी में नामालूम चोर ज़मींदार अहमद अली पाटोली जो घर ॿुआरे विया। नामालूम चोर घर जी छत तोड़े घर में पयल 20 लाख रुपया कैश ऐं लखें रुपयनि जा क़ीमती सोना ज़ेवर चोरी करे फरार थी विया। घर धणी ज़मींदार अहमद अली पाटोली ॿुधायो त गुज़िरियल राति असां हैदराबाद डॉक्टर खां तिबी मुआइनो करण लाइ वियासीं त वापसी थियासीं त घर जा दरवाज़ा टुटल हुआ ऐं घर जी छत बि टुटल हुई, जंहिं ते असां परेशान थी वियासीं ऐं जांच करण ते ख़बर पई त असांजे घर जो नामालूम चोर अलतल चोरी करे फरार थी विया आहिनि। हिननि ॿुधायो त चोर घर में पयल 20 लाख रुपया कैश ऐं सोन ऐं ॿियो क़ीमती सामान चोरी करे विया आहिनि, जंहिं जी कुल मालियत लॻभॻि 7 लाख रुपया आहे। हिन ॿुधायो त हालां पुलिस खे चोरी जो इतला ॾिनो वियो, जंहिं रवायती सुस्ती जो किरदारु अदा कंदे रुॻो जॻह जो मुआइनो करे बाद रवाना थी विया ऐं असां सां कंहिं बि क़िस्म जो ताउन न करे रहिया आहिनि। हिननि चयो त गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां मख़दूम तालिमोला कॉलोनी में चोरनि जूं वारदातूं मामूल बणियल आहिनि, मगर पुलिस अगूर नींद सुतल आहे। हिननि आला इख़्तियारनि खां पुरतोड़ मुतालबो कयो त संदसि चोरी में मुलविस चोर फौरी तौर ते गिरफ़्तार करे संदसि चोरी थियल रक़म ऐं सामान वापसी करायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।